कराची में हिकु भेरो ॿीहर नेगलेरिया सबबि फौतगियुनि में वाधि थी वई आहे। हलंदड़ साल हेल ताईं केतिरा ई माण्हू हिननि जीवड़नि जे करे मौत जो खाज बणिया आहिनि। इन हवाले सां शहरियुनि खे ख़ासि तौर ते एहतियात करण जी ज़रूरत आहे, छो त जेकॾहिं ही जीवड़ा लॻी वञनि त बचण जो इम्कान तमामु घटि हूंदो आहे। इन हवाले सां डॉक्टरनि जी राय शामिल करे अव्हां खे ॿुधायूं था त नेगलेरिया असुल में छा आहे ऐं छा करणु घुर्जे। माहिर डॉक्टरनि मूजिबि नेगलेरिया फाउलरी का बैक्टीरिया या वायरस नाहे, पर ही हिकु सेल वारे जानदार अमीबा जो हिकु क़िस्म आहे जेको ॿियनि वटां ख़ुराक हासिल कंदो आहे। ही जानदार रुगो पाणी में ई हूंदो आहे ऐं आम तौर ते ढंढ, स्विमिंग पूल या घर में पाणीअ जी टैंकियुनि में हूंदो आहे। नेगलेरिया फाउलरी हिकु दिमाग़ खाईंदड़ जीवड़ो आहे। जॾहिं को फर्द नेगलेरिया फाउलरी मां मुतासिर पाणी में विहिंजे थो या नक साफ़ करे थो या कंहिं ॿिए तरीक़े सां पाणी जेकॾहिं नक में वञे त इहो जीवड़ो नक ज़रिए दिमाग़ में वञी अॻिए हिसे खे खाइण शुरू करे छॾे थो। नेगलेरिया फाउलरी मां मुतासिर माण्हू खे पहिरियां हल्को मथे जो सूरु पवंदो आहे, जंहिं बाद नशो थियण लॻंदो आहे। तबियत वधीक ख़राब थियण ते जॾहिं खेसि इस्पताल आंदो वेंदो आहे त घणी देरि थी चुकी हूंदी आहे ऐं तेसिताईं ही जीवड़ो उन शख़्स खे वॾो नुक़सानु पहुचाए चुको हूंदो आहे। हिन जीवड़े मां मुतासिर 95% माण्हू फौत थी वेंदा आहिनि। पाकिस्तान में आम तौर ते माण्हू मथे जे सूर खे आम सम्झंदा आहिनि। जॾहिं मथे जो सूरु पवंदो आहे त हू सम्झंदा आहिनि त शायदि थकु थी पियो आहे या मथे जे सूर जी गोरी खाए छॾींदा आहिनि। नेगलेरिया फाउलरी मां मुतासिर थियण बाद उन मर्ज़ जी ख़बर बि नाहे पवंदी ऐं जॾहिं ख़बर पवंदी आहे त ॾाढी देरि थी वेंदी आहे। हिन जीवड़े मां मुतासिर थियण बाद इलाज ॾाढो ॾुखियो आहे। इन लाइ रुगो एहतियात सां ई हिन खां बची सघिजे थो। नेगलेरिया फाउलरी पाणी में क्लोरीन या कपिड़ा धोइण लाइ इस्तेमालु थींदड़ ब्लीच सां ख़तमु थी वेंदो आहे। इन लाइ माण्हू पंहिंजे घरनि जी टांकियुनि में क्लोरीन जो इस्तेमालु कनि, पर ख़्यालु रहे त क्लोरीन घुर्ज वधण सबबि महांगी थी वई आहे। इन लाइ माण्हू घरनि में 500 खां 1500 गैलन वारी टैंकी में ब्लीच जा रुगो 2 चमचा पेस्ट ठाहे विझनि त हिन जीवड़े जो ख़ात्मो थी सघे थो ऐं एतिरी ब्लीच सां इंसानी सिहत ते को बि नाकारी असरु न पवंदो। ख़्यालु रहे त सभ खां वधीक केस कराची में ई रिपोर्ट थी रहिया आहिनि ऐं इन्हनि जो हिकु सबबु बि आहे। हिकु त कराची वॾो शहर आहे जंहिंजी आबादी वधीक आहे ऐं ॿी ॻाल्हि त अध खां वधीक आबादी टैंकर जो पाणी ख़रीद करे थी ऐं टैंकर जे पाणी जो मयार बि हिकु सवालिया निशान आहे। साल खनि अॻु छिरकाईंदड़ इंकशाफ इहो थियो त कराची जी 50 यूसिन में पाणीअ जे नमूननि मां 95% में नेगलेरिया जीवड़ा मिलिया हुआ। पाणी जियापे लाइ हिकु ज़रूरी शइ आहे, पर अव्हां पाणी इस्तेमालु करण में ख़ासि एहतियात करियो ऐं पंहिंजे प्यारनि खे बि इन हवाले सां आगाह करियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk